यार के करीम जमाल जो पहुंचे मेरा मौला उन्हें की भी जन्नत में दो। जमाल हुसैन जानी जो क्या अज तो जियो तक सुने पैया। जमाल हुसैन जानी जो क्या अज तो जियो तक सुने पैया। मेरा नबी मेरा नबी अल्लाह का फरमान लमशूरत सदरा मंसूब है जिससे के मुस्तफा जिंदाबाद जिंदाबाद। जोश जज्बे सां तशरीफ आवरी की खुशी में ही सभई मोहल्ले वारा पाण में इतफाक थी या नंढड़ी महफिल पंहिंजे अक़ीदे नज़राने जे मुतअल्लिक़ आका अलैहिस्सलाम जे बारगाह में अक़ीदतन ऐं मुहब्बतन ही नंढड़ो तोहफ़ो पेश करण जी सआदत कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन महफ़िल में जंहिं भी जानी ऐं माली ताउन कयो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे घरनि में बचन में कारोबार में बरकतूं आफ़ियतूं अता फरमाए। हाणे अल्हम्दुलिल्लाह हिन महफ़िल जो आगाज़ थी वियो आहे। ही मुंहिंजो आवाज़ जंहिं भी मुहल्लेदार जे कननि ताईं समाअत थिए पियो उन्हनि सभिनीनि खे मोहतबाना गुज़ारिश आहे त अची महफ़िल में विहनि त जीअं हिन महफ़िल जो आगाज़ अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम मजीद क़ुरान हमीद फ़ुरक़ान मजीद सां हिन महफ़िल जो आगाज़ करियूं ऐं इंशाअल्लाह उन खां बाद में इहो सिलसिलो नातन हमदन सां शुरू थींदो ऐं वाइद बि थींदो ऐं नगर जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। हाणे आख़िरी ऐलान इहो आहे त जंहिं बि जमाल हुसैन जानी जो क्या अज तो जियो तक सुने पैया। जमाल हुसैन जानी जो क्या अज तो जियो तक सुने पैया।
ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين غلامان محمد जान देने से नहीं डरते अगर ये सर कट जाए यार जाए परवाह नहीं करते बलगल कशफत जाब जमाले हसनत जमीओ फिसाले सल्लो
प्यारा वाजिब अलैहिस्सलाम, प्यारा मुसलमानों भाई, आशिकाने मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। सबका तेरी तमाम मीलाद शरीफ में आया है, जेके दोस्त बाहर बैठा है उनकी गुजारिश अंदर है, वरी भी गुजारिश है दोस्त वरी भी अंदर है, देखो जल्दी अगे इंशाल्लाह जल्दी मदीने इंशाल्लाह देखिए मदीने सुभान अल्लाह जल्दी करिए जल्दी माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। प्यारा मुसलमानों का अल्लाह रब्बुल आलमीन असा ऐं ब्या काफी सारा महीना अता कया, काफी सहारा अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ॾियारा अता कया, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे रमज़ान जहिड़ो महीनो अता कयो, बरकत वारो महीनो आहे। मुंहिंजे रब असांखे रजब वारो महीनो अता कयो, बरकत वारो महीनो आहे। रब्बुल आलमीन असांखे शोभान मुअज़्ज़म वारो महीनो अता कयो, बरकत वारो महीनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत अदा करण लाइ महीनो अता कयो, उहो बि बरकत वारो महीनो आहे। पर प्यारा असांजे दोस्तो, इहो जेको महीनो आहे जंहिंमें असां ऐं तव्हां मौजूद आहियूं, जे रात में जे घड़ी में जे महीने जी निस्बत आहे, उहा आम इंसान सां निस्बत न आहे, का निस्बत इमाम हुसैन सां दिहाड़े ते हूंदी आहे, का निस्बत अबू बकर सिद्दीक़ सां हूंदी आहे, के दिहाड़े जी निस्बत उमर फारूक सां हूंदी आहे, के निस्बत के नबी सां निस्बत हूंदी आहे। पर प्यारा मुसलमानों भाइयों, हिन महीने जी निस्बत आहे हज़रत मोहम्मद मुस्तफा अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन महीने में असां ऐं तव्हांजो महबूब असांखे अता कयो। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दिलनि जो ठार नबी असांखे अता कयो, उन्हनि जो गमखार असांखे नबी अता कयो, यतीमनि जो यार असांखे अता कयो। उहो महबूब ख़ुदा रब्बुल आलमीन असांखे पंहिंजो महबूब अता कयो, महबूब अता करे अल्लाह रब्बुल आलमीन वरी असांखे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में ॿुधायो तव्हांखे महबूब अता कयो। इन जे लाइ प्यारा मुसलमान, अल्लाह रब्बुल आलमीन खुशी मनाइण वारी अल्लाह रब्बुल आलमीन चूंड कीअं चूंड कंदो आहे, जेके अल्लाह रब्बुल आलमीन चाहींदो आहे उहो महबूब जी महबूब, जेके अल्लाह रब्बुल आलमीन घुराईंदो आहे हर कंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे महबूब जी मिलाद में अचे, जेको बंदि करे ईंदो आहे उनखे महबूब ई घुराईंदो आहे महफ़िल में। तॾहिं त के शाइर फरमाया महबूब के महफ़िल में, महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं, महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं। अरे आते हैं वही जिन्हें सरकार बुलाते हैं, आते हैं वही जिन्हें सरकार बुलाते हैं। अरे वो लोग खुदा शायद किस्मत के सिकंदर हैं, केड़ा किस्मत जा सिकंदर है असां ई तव्हां जेके महफ़िल में वेठा आहियूं, असां लोग आहियूं, असां माण्हू आहियूं, असां किस्मत जा सिकंदर आहियूं। शायद लोग खुदा शायद किस्मत के सिकंदर हैं जो भरे भरे आलम का मिलाद मना। हेॾो वॾो मो शेर पढ़ी सुभान अल्लाह, तो सुभान अल्लाह आखिर में ये सुभान अल्लाह रसूल असां सरकार जी मिलाद में आया आहियूं, महफिल में आया आहियूं, असां केतिरा सजा कयूं। सरकार की आमद, आका की आमद, दादा की आमद, हुजूर की आमद, हुजूर की आमद। मिलाद आखिर में गदा में हाथ उठाए झंडा उठाएंगे, फेर आए सब हाथ बुलंद करे तो अल्लाह हदाया मुस्तफा
अल्लाह जारी देते सुभान अल्लाह आए छोटा आए शरीफ की तरफ अल्लाह तबारक व तआला पेजे कलाम मजीद कुरान मजीद फुरकान हमीद में छा असा कुरान सा भी मोहब्बत रखना असा महबूबा जी हदीस सा भी मोहब्बत रखना वाला है असा सहाबा सा भी मोहब्बत रखना वाला है असा औलिया अल्लाह सा भी मोहब्बत रखना वाला है अल्हम्दुलिल्लाह असा सुनी भी आए कोई सुनी आए तो एक दफा महबूब दे सलाम पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमानों भाइयों अल्लाह तबारक व तआला मेरे पाक कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद बारी ताला फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया जरूर तहकीक वो अल्लाह रब्बुल आलमीन आसमान बनायो जमीन बनाए इंसान बनायो नबी बनाया फरिश्ता बनाया उम्मती बनाया पाना बनाया हर शय की अल्लाह रब्बुल आलमीन ने पैदा फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन ने पीछे जो जिक्र न करे अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया अल्लाह अलल मुमिनीन मुमिन मथा ईसाई मथाना के बुत मज़हब जे मथाना के ईमान वारो अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया ईमान वारो ईमान वारे साहब रब साहब जी फरमाया ईमान अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया इज़ बअसफीहिम रसूला अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया अल्लाह मोमिनन मथा थोरो अल्लाह रब के थोरा अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाया इहो थोरो है तो अल्लाह मुझो महबूब वो रब जो महबूब के अता कयो रब तवा के थोरो सुभान अल्लाह थोरो कयो है तवा के महबूब अता कयो है वो महबूब है जो महबूब नबी जो भी सरदार है वो महबूब जेके कुरान में तौरात में इंजील में नबी में ज़बूर में के सही बात पर इहो कुरान वो कुरान है जेको हर किताब जो भी सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन असा के वो नबी अता नबी का सा क्या अता थी अल्लाह रब्बुल आलमीन वरी तो फरमाया मदा तवा परेशान हो जो असा एडो खर्च कयो है मदा असा जो सजायो सजायो के बने नन प्यारा मुसलमान बांधा अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाए कुल बि फज़लिल्लाह व बि रहमतिही व बि ज़ालिका फलयफ़रहू कुरान पढ़ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन सुभान अल्लाह के जो ताली वाले के भी खबर पड़ता है महफिल मिलाद सुभान अल्लाह और सुधा गयो देखो सुधा गए फतेह गए सुभान अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया कुल बि फज़लिल्लाह व बि रहमतिही व बि ज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन ने डायरेक्टली फरमाया इसलिए रब्बुल आलमीन महबूब तू क्यों फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया या महबूब सिर्फ 2000 की दावा के महबूब दुनिया में आए वो अल्लाह रब्बुल आलमीन
फरमाओ फरमाए अल्लाह महबूब खुदाए अल्लाह अल्लाह वहदहु ला शरीक लहु आया अल्लाह बेनियाज आया अल्लाह औलाद का पाक आया औलाद का पाक आया खानदान का पाक आया महबूब गरीबी तो फरमा बेफजलिल्लाह व बिरहमतिही मुझे रोको फरमाए मुस्तक़बिल फरमाए मुजाबानो मुझे मानव के भी फरमाए चले अल्लाह रब्बुल आलमीन ताते कर ताते रहमत मोकले ताते नेमत करे ताते फजल करे वो महबूब कोई के फरमाए तो वो फजल अपने मुंते इनायत थी अच्छे तो कोई खाक नहीं तो शुक्र अदा कर ऐ अल्लाह के फजल के मलाला सुभान अल्लाह सारी को यमरा हूं मुझे रब तो फरमाए तमा खुशबू फुलाए अयादी कुरान सुनाए कुरान बोलवाया भी जगाए थे मुझे रब तबारक तआला बात फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दुआ अम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तेरी ऊंची नेमत का मथा दिए मुझे फजल का मथा दे मुझे जाना कामत खुशी जो इजहार कराओ चरागा कराओ वो मुझे मानो उनके खुशी जार जार करे लिखा बनाओ मुझे रब्बा तवासबिन दे रब्बा सामने नेमत अता की सुभान अल्लाह ये तो आम नेमत की गाल है अल्लाह रब्बुल आलमीन असा के मौला अल्लाह रब्बुल आलमीन असा के माल दे अल्लाह रब्बुल आलमीन असा के दौलत अता करे असा खुशी मनायो अरे इते खुशी आहे अरे किया खुशी आहे इन अमालन में इन माला रबीउल अव्वल की रात अल्लाह रब्बुल आलमीन असा के अता करे आहे न औलाद अता करे आहे न माल मिलके अता करे आहे यार मुसलमान अल्लाह रब्बुल आलमीन असा इताअत की अता करे आहे वो महबूब अता करे आहे जे करे असा इताअत कुरान में सुभान अल्लाह जे करे असा के औलाद मिले आहे जे करे असा के माल मिलके के बात मिले आहे ये सचो आहे महबूब मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सीध के शायर फरमाया खुदा की रज़ा चाहते हैं बेआदम अरे खुदा चाहता है रज़ा मोहम्मद मुस्तफा अल्लाह रब्बुल आलमीन चाहिए जो महबूब चाहते मुझे महबूब खुश होते खुदा की रज़ा चाहते हैं जो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर को मानो चाहिए अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी सजदा करदा है हज करदा है ज़कात दीदा है असा घर में खुशी पीदा है असा जलसा रखंदा है असा खैरात करदा है यतीम की मदद करदा है गरीब मिस्किन की मदद करदा है अल्लाह रब्बुल आलमीन असा राज़ी पर अल्लाह रब्बुल आलमीन चाहिए महबूब तू राज़ी सुभान अल्लाह सरकार की आमद, आका की आमद, दादा की आमद, हुजूर की आमद, हुजूर की आमद, सरकार की आमद, मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। प्यारा मुस्तफा ओ अल्लाह रब्बुल आलमीन असान महबूब इनो असान के अता अच्छो तो सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का मुझे रब असान के केरो महबूब अता सुभान अल्लाह की सदा सुभान अल्लाह, हदीस कीमत ये है सुभान अल्लाह सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाएगा छाता फरमाए सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाएगा पुतवारे आओ मस्जिद नबवी का बाहर मस्जिद नबवी का बाहर अचानक मुझे चमचती नजर गया है आंखा को चमचत पे जी चमचा मसूल आए उनकी चमचा मेरी दीजा है
न्यारे नजर करे मुझे दिल में ख्याल आए महबूब सुनवा है या जग सुनवा है सुभान अल्लाह मुझे महबूब सुनवा है या जग सुनवा है सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चक्कला रसी करे तुम्हारे जग सुनवा है अरे महबूब बनाए भाग गया नन्ना मुझे महबूब सुनवा है इन चमों में मुझे महबूब सुनवा है इंसान मेरे साथ मुझे गाल बुरी वमीद अबू हुरैरा छापते अबू हुरैरा केड़ी गाल में परेशान है सैयदना हसन ने छापते फरमाया अबू हुरैरा तू बेचैन मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में जो इंसान न दिखो है इंसान मेरे साथ तो फरमाए ओ मुझे अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला पहले उम्र में बड़े हुए पर अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला बड़ा नबी तो भी सके तुम की दुनिया में साथ सदे और बच्चों से हुआ देखो ऐसा देखो सुभान अल्लाह सुनो अबू हुरैरा तो फरमाए सैयदना हसन बिन साबित फरमाए अबू हुरैरा हाल जिन में भी आए तुमने मुझे अभी बचो दुनिया में नहीं आए ओ मुझे अबू हुरैरा दुनिया में इनी मां पैदा नहीं आए देखो मुस्तफा के हक से बचो जने ये जेके साथ हासिल आए हम ना के सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैमूना रज़ियल्लाहु ताला एक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की घरवाली ऐदी सैयदना मैमूना रज़ियल्लाहु ताला एक दिहाड़े में बाबा से हज दे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वही खामोश है जो सरकार की आमद आका की आमद हुजूर की आमद कोई नूर की आमद ऊंचा बोलो ऊंचा बोलो अरे हमारा मुस्तफा मेरे महबूब बच्चों रखे अनवर जो दिखार मेरा सैयदना मैमूना रज़ियल्लाहु ताला सर झुकाए करे नजर झुकाए करे वो मुझे बाबा साईं मेरे महबूब जो चेहरे अनवर में साफ आया छामा दरो महबूब बच्चों रूठे अनवर मुझे साफ आए मुझे नजर महबूब बच्चे चेहरे भी आया मुझे नजर सुभान अल्लाह वो मुझे दिए मुझे नजर छोटी मुझे महबूब है वो साईं फरमाए लगी मैमूना रज़ियल्लाहु ताला वो मुझे बाबा साईं का गाल नहीं महबूब बच्चे मेरे दिल पर डाला है महबूब बच्चे से रोया भी रोशन आए बाबा साईं के बुलाया बाबा साईं के बुलाए थी वो मुझे प्यारा बाबा महबूब बच्चे कदमन में देखो मुझे नजर महबूब बच्चे फिर आंगन पे वही अचानक मुझे होश सुभान अल्लाह चेहरे दिया जा परेगा बाबा साईं चेहरे दिया जा परेगा आए महबूब बच्चे कदमन जी वो आंगन में देखो एडी मस्त थी वही से एडी मस्त थी वही से जो मुझे कुछ देरा होश न हो जितने महबूब बच्चे चेहरे अजर में कहा जिंदगी सुभान अल्लाह शायर तर्जुमानी करे छापे लिखे शायर छापे लिखे चमकते जैसे बातें शहर पावे जुम जुम को चमकते जैसे बातें मेरा दिल चमका सुभान
जा मिलाद मल्हाईंदा छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन जा आइश्क भरजो महबूबन जा सच्चा बंदा आइश्क भरजो खाली महबूबन जी बात सां दावा न हुजे त असां महबूबन जा आशिक खाली बात सां दावा न हुजे दिल सां दावा निकिरे जेके महबूबन जा सर कुर्बान करणो पियो त कंदासीं सच्चा कुर्बान करणा पिया त कंदासीं माल कुर्बान करणो पियो त कंदासीं पंहिंजी जान बि आई त महबूबन जे सदके जान बि कुर्बान करे सुभान अल्लाह मोहब्बत अहिड़ी हुजे जो महबूब जान करे त जान पिया प्यारा मुस्लमान असांखे महबूब अहिड़ो महबूब मिलियो आहे असां जेकॾहिं अॻिली लिहाज़ सां असां छो न मिलाद मल्हायूं माण्हू चवंदा आहिनि महबूब आयो महबूबनि खे काफ़ी अरसो गुज़री वियो हाणे तव्हां मिलाद मल्हायो हाणे छाजो मिलाद इंसान आयो वरी हलियो वियो असांजो ईमान आहे असांजो नबी हयात असांजो नबी हयात नबी आहे वरी ई ॻाल्हि असां छो न ख़ुशियूं मल्हायूं असां इन लाइ ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं छो असां छो ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं क़ुरान नाज़िल छो सुभान अल्लाह तव्हां मता पूछे महफ़िल में आया खाली शेर यादि करे आया ॿुधायो भला महफ़िल में छा ॿुधायो हुयो तव्हांखे ॻाल्हि ज़रूर यादि करे वेंदा महबूब जी हदीस यादि करे वेंदा यारा मुस्लमान असां मिलाद मल्हाईंदा आहियूं छो मल्हाईंदा आहियूं उहे चवंदा महबूब आयो दुनिया में आयो असां चवंदा बिल्कुलु महबूब जी आमद थी पर प्यारा मुस्लमान असां चवंदा आहियूं क़ुरान नाज़िल थियो क़ुरान के भी काफी अरसो गुज़री वियो हर साल 27 तारीख़ जी रमज़ान जी 27 तारीख़ में असां क़ुरान जी शान में असां महफ़िल कंदा आहियूं छो ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे क़ुरान बि नाज़िल थियो महबूब जी दुनिया ते आया पर महबूब दुनिया ते आया महबूब अॻु में बि हा असांजो ईमान आहे महबूब अॻु में बि हा छो अॻु में कहिड़ी ॻाल्हि दलालत आहे जो असांजो रब तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हू मुझे नबी के रहमतल लिल आलमीन बनाए करे मोकिलियो सुभान अल्लाह पिताजी नाले नाले असां ईंदा जो महबूब अॻु में ई आहे आदम सलाम का भी अॻु में समूरन मलाइका का भी अॻु में अल्लाह रब्बुल आलमीन असांजे नबी जो रूह पैदा कयो उनखां बाद आदम अलैहिस्सलाम जो सुभान अल्लाह के याद सदाईंदो आहे 27 तारीख़ में असां पुरजोश 27 तारीख़ रमज़ान जी असां योम क़ुरान मल्हाईंदा आहियूं असांजो क़ुरान असांखे मोहब्बत अखियुनि में ठार असांखे को बि इनकार न आहे क़ुरान जी महफ़िल छो थी मल्हाई प्यारा मुस्लमान वरी कोई बि अॼु असां जान खे त महबूबन जो मिलाद थियो ओ चवंदा महबूबन जो मिलाद थियो पर असां चवंदा महबूब दुनिया में आया असां ख़ुशी इन लाइ था मल्हायूं जो योम क़ुरान मल्हाए सघिजे थो त महबूबन जो योम मिलाद ॿ तरीक़े उला मल्हाए सुभान अल्लाह ये मल्हाए सघे थो महबूब न अचनि हा क़ुरान न मिले महबूब न अचनि हा त असांखे क़ुरान न मिले हा क़ुरान सम्झो हा न दीन सम्झो हा न ज़िंदगी महबूबन खां पहिरीं केॾी जहालत हुई पंहिंजूं न्याणियूं ज़िंदा क़बर में दफ़न कंदा हुआ इहो बि असांखे महबूब सेखारियो त न्याणी जी बि न्याणी बि इज़त आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांजे महबूब जे सदके असांखे सिखायो प्यारा मुस्लमान महबूब ते सलाम करो सल्लल्लाहु अलैहि सलाद में छो सुनो असांजो ईमान आहे सलात मोहजे नबी की दवा भी आहे दुआ भी आहे सलात मोहजे नबी की दवा भी
कुरान ऐं असांखे असां महबूबनि जा आशिक़ आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे महबूबनि जो गुलामी जो पटो असांजे कंध में आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है साला रब्बुल इज्जत हमेशा हमेशा सालो साल केसरी कब्र में नथा था अल्लाह रब्बुल आलमीन साला साल यही जिंदगी सलाद पढ़ंदे महबूब जो जिक्र करते करते इन दुनिया में हजा अख पूर जल्दी असांखे कब्र को थींदो महबूब अचा प्यारा मुसलमानो कदर तॾहिं थींदो जॾहिं हिन दिमाग़ जूं अखियूं असांजो पूर में जेके आया उन्हनि खे पछतावो थींदो, जेके न आया उन्हनि खे बि पछतावो थींदो। सोचण जी ॻाल्हि आहे, आया उन्हनि खे पछतावो थींदो, कीअं पछतावो थींदो? जेके न आया उन्हनि खे कीअं पछतावो थींदो? ॻाल्हि सम्झ में आहे। जेके आया उन्हनि खे पछतावो कीअं थींदो? जो महबूब जे मिलाद में आया जॾहिं हिन दिमाग़ जूं अखियूं बोर थियो महबूब कब्र असांजो ईमान आहे महबूब कब्र में ईंदा असांजी अखियूं खुलंदियूं जेकॾहिं असां मिलाद मल्हाइण वारा हूंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन खां वरी इल्तिजा कंदासीं रब जेकॾहिं मिलाद जूं एॾियूं बरकतूं आहिनि एॾियूं मिलाद जूं रहमतूं आहिनि रब वरी असांखे ज़िंदगी में महबूब जो मिलाद मल्हाए वरी जेका मिलाद में न आया उहे वरी चवंदा मुंहिंजा रब जे करे मौलत हुजे असांखे बि मौलत मिले असां बि वरी महबूब जो मिलाद इहो पछतावो असांखे क़यामत जे ॾियारे थींदो जॾहिं महबूब हौज़ कौसर जॾहिं असां ऐं तव्हां महबूब जे झंडे जे आसरे में हूंदासीं यूनुस अलैहिस्सलाम न वेंदा यूसुफ अलैहिस्सलाम न वेंदा इसहाक़ अलैहिस्सलाम न वेंदा इब्राहीम अलैहिस्सलाम न वेंदा आदम अलैहिस्सलाम न वेंदा नबी अल्लाह वेंदा सारो न मिलंदो सारो मिलंदो त असां ऐं तव्हां जे महबूब आका जो सारो अल्लाह चओ सुभान तर्जम ये बुरखे से तव्हां जे तर्जम ॿुधाया महबूब जी हदीस ॿुधाया जो सुभान अल्लाह ॿुधाए महबूब जी हदीस मोहब्बत के बारे में मोहब्बत छाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत जो तकादा कंदा आहियूं मोहब्बत जी करे जो तौर असां मायनो वठो त मोहब्बत आहे छा इमाम बहकी पंहिंजे किताब जे अंदर लिखे थो महबूब जे दरबार में हिकु मुहाजिर अंसारी सहाबी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा आका क़यामत कॾहिं क़ाइम थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजो तवजो घुरंदुसि कुझु ॻाल्हियूं तव्हांखे सम्झाए मिलाद जे बारे में महबूब जी मोहब्बत जे बारे में इंशाअल्लाह पंहिंजी जॻहि वठंदुसि तव्हांजी सुभान अल्लाह जो महबूबनि जो शान बि आहे असांखे दुनिया जे वॾेरे जे उतार में वेंदा आहियूं असां वाह वाह पर इहो दुनिया जी यादि न आहे इहे क़यामत जे सरदार सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह या रसूल अल्लाह Allah
या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। तो महबूबा होते एक साहबी आए या रसूलुल्लाह क़यामत कॾहिं कायम थी। असां मां कॾहिं ख़ौफ़ रखियो त क़यामत जे नाले करे पुछो क़यामत कॾहिं ईंदी क़यामत न असांजूं कोताहियूं असां नमाज़ का पढ़ी असां दीन का पढ़ी असां पढ़े असांजा बच्चा भी पढ़े असां नमाज़ कोन पढ़ो असांजा बच्चा भी कोन पढ़ंदा असां ग़लत सोबत में वेंदासीं असांजा बच्चा भी ग़लत सोबत में वेंदा जेकॾहिं असां के सुठे रस्ते ते हलंदासीं असांजो बच्चो भी असांजे पोयां हूंदो जेकॾहिं असां नमाज़ पढ़ंदासीं असांजो नंढड़ो बच्चो भी असांजे पोयां अल्लाहु अकबर। जॾहिं बाबू नमाज़ पढ़ंदो भी आहे नमाज़ पढ़ी सलाम वाराईंदो आहे बाबू सुभान अल्लाह बच्चो भी हथ खणी पोइ जॾहिं बाबू हथ खणंदो आहे त बच्चो भी चवंदो आहे अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह आमीन। कॾहिं कम ईंदो जॾहिं क़बर में दाख़िल थींदासीं जॾहिं असांजी अखि पूर बि तॾहिं ख़बर पवंदी असांजी जॾहिं अखि पूर बि पोइ छा थींदो बच्चो जॾहिं असांजे पोयां जीअं असां उनखे दुआ सिखाईसीं उहो बच्चो बि दुनिया में मुंहिंजा मौला मुंहिंजे पीउ मूंखे दुआ जा हथ खणण सिखाया दुआ जे सदके मुंहिंजे पीउ मुंहिंजा बाबा मुंहिंजो पीउ सुबुह शाम महिनत करे सियारो हुजे गर्मी हुजे ऊन्हारो हुजे चाहे कहिड़ो बि कमु हुजे मुंहिंजो बाबो पहिरीं मूंखे मदरसो छॾींदो पोइ वेंदो मुंहिंजा बाबा क़ुरान जे हरफ जे सदके मुंहिंजे पहिरीं पोइ जॾहिं आसमान वारो उहो जॾहिं चवंदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उहो चवंदो आसमान वारो फरमाईंदो इहो ज़मीन ते मिठो चलो रब तो रहमान भी में तो रहीम में ही मुझे बाबे के पाक फरमाए तो आओ रब रहमान भी आया रहीम भी आया हलाए तो फट ये सादत कुरान पढ़ण वारे बचन के मिलंदी आहे पंहिंजे बचन खे दीन खां परे रखो पंहिंजे बचन खे कुरान जी तालीम ॾियो कुरान सां मोहब्बत सेखारियो दीन मुस्तफा सां मोहब्बत सेखारियो अहिड़ी महफ़िलनि में पंहिंजे बचन खे वठी तुंहिंजे सरकार जा नाला लॻंदे हथ बुलंद करे चवंदा सरकार क्या ॻाल्हि पे कयो आयो शख्स महबूब जे दरबार में या रसूल अल्लाह क़यामत महबूब फरमायो क़यामत जे बारे में पूछे तो क़यामत जा छा गॾु कयो थी अर्ज़ कई महबूब नमाज भी पढ़ी है थोड़ी ज़कात भी थोड़ी हज भी ना थोड़ा हर शे थोड़ी कमाए मुंहिंजा आका मुस्कुराए फरमाईंदा कोई क़यामत जी पुछा तो करी न नमाज न रोज़ो न ज़कात न हज कोई अजब वारा लफ्ज़ है तो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अलसे करे मुजाला नमाज वाइन रोज़ा वाइन ज़कात वाइन हज मुंहिंजा प्यारा कुवत मदद हिक से आहे आओ अल्लाह इन्हनि महबूब सां मोहब्बत रखंदो आहियां सुभान अल्लाह ये हिक से मुझे दिल में आए मुंहिंजा आका है खाना फरमायो मुझे आका फरमाया अंतरा मन अहबत जैसा भी मोहब्बत रखंदे इंसान तो फरीद अर्ज़ करे मुंहिंजा आका जैसा मोहब्बत है मुंहिंजा आका तमाम सां मोहब्बत आहे दुनिया जे के संसार न मां पैसा न मुंहिंजा मौला मुंहिंजा आका सब से तवाते पिया कई तो मुंहिंजा मोहब्बत आहे आराम आहे तो तॾहिं त असांजा सिंधी जा आशिक़ बि अहिड़ा आशिक़ आहिनि जॾहिं पुकारींदा आहिनि छा पुकारींदा आहिनि चओ सुभाण अल्लाह ओ शर्मती में पार में खातिर मुझी सिमर करे पूरा आवाज पड़े शर्मती में पार में खातिर मुझी सिमर करे मरे हर हाल सा मुझे मिले चले मुझ मन
मन न फरमायो तो मूसा मोहम्मद आए कयामत के दिहाड़े रसूलुल्लाह क्या रोज़े में शर्त दिहाड़े साहब किताब की जगह में रसूलुल्लाह नन्ना मुरादा को बता फरमाया छाता फरमाया नबी बता फरमाया जैसा मोहब्बत रखते वही देते मोहम्मद सा मोहब्बत रखते वही जन्नत में मां मोहम्मद सा कदो करते सुभान अल्लाह मोहम्मद सा कदो कद जन्नत में सुभान अल्लाह तड़ी तो गरीबी के सिंधी दी आश को फरमाया असा जा मां चंदन सिंधी जा आश चला बस राय गाए भया नन्ना प्यारा मुसलमान बा हकीकी मोहब्बत दिल में हुई तड़ी ते एड़ा शायर लिखी असा के लिखा रहता सा रसूलुल्लाह हकीकी मोहब्बत करता है असा जा गुलाम है सा मोहब्बत सुभान अल्लाह सा तो फरमाया रसूलुल्लाह तेरे जो जिक्र खुदा होगा बड़े रंजा भी जिक्र खुदा होगा बादशाह ने जो गाड़ी भी बुझी हुई ई जिक्र एरो आहे जिक्र मुस्तफा एरो आहे देखो मुझे कभी भी फरमाई हुआ है इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी मुझे रब साहब फरमाएगा इन्नल्लाह व मलाइकतहु खाली बाना तवा जिक्र अदा करो रब भी जिक्र करे आऊं भी अल्लाह भी जिक्र करे मुझे मलाइका भी जिक्र करे तो ये आऊं तो करे मुझे मलाइका आकर सल्लूना अलन नबी असा सलात पढ़ो या ये रब फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ए ईमान वाले जे ईमान जो सरो जुज़वी तारी अंदर आए मुझे महबूब के सलाम पढ़ा सुभान अल्लाह मैंने सलाम रखिया पर भी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार की आमद आका की आमद दाता की आमद हुजूर की आमद की आमद की आमद की आमद हमाया मुस्तफा हमाया मुस्तफा हमाया मुस्तफा हमाया तो आऊं उनके पाण सागर जन्नत में भी हलिया वेंदा जेको माण्हू महबूबन सां गॾु दाख़िल थी उन जा अजब नज़ारा छा अचो त सैयदना हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछूं त महबूबन सां मोहब्बत छा असां त चवंदा आहियूं असां मोहब्बत कंदा आहियूं पर सहाबा जी मोहब्बत तॾहिं त चवंदा सहाबा सां बि मोहब्बत रखंदा वञो सहाबा जी तारीख़ बि पढ़ंदा वञो सहाबा जी तारीख़ अहिड़ी शइ आहे तव्हांजी दुनिया में थकान हुजे त ॿुधायां सुभान अल्लाह सैयदना हुसैन रज़ियल्लाहु ताला हिकिड़े ॾींहुं महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मदीने मां ॿाहिरि निकिरी विया आहिनि महबूब ॿाहिरि निकिरी विया आहिनि हिकु इंसान सावा नाले वारो यहूदी हो महबूब ने हिकु उठ सां
क़ुरान सामने गयो महबूब सजदो करे वापस आया कहो सुभान अल्लाह महबूब सजदो करे वापस आया कीमत भी मुकर्रर करे आया महबूब कीमत खणण आया मदीने मां जरे कीमत खणी वापस आया तो यहूदी जेको हो उनके अञा भी वधीक पैसा एतरी कीमत ॾींदस उन मुसलमान जे नबियन खां एतरी वधीक कीमत ॾींदस इहो महबूब भी अची विया महबूब फरमायो मूंसां सौदो थियल आहे तव्हांजो केरु शाहिद आहे यहूदी तो वरी भी यहूदी है पैसो जान मिले केरु शाहिद आहे तव्हांजो महबूब फरमायो शाहिद को कोन्हे महबूब परेशान थी विया अचानक सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अची विया महबूब जे दरबार में ॿिया बि सहाबा जॾहिं सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला आया महबूब फरमाया सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला आया सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला सां मुलाक़ात छा माजरो आहे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला गाल ॿुधी महबूब ते इहा ॻाल्हि आहे शायद केरु आहे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला फरमाईंदा मुझे आका ओ यहूदी मुझे आका जो आओ शायद आया तो मुझे आका हिनन पैसन में हिनन टाइम ते मुझे आका तोखा कीमत उठ जी दीनार जी कीमत मुकर्रर कई उठ जे मुझो महबूब काहे मुझो महबूब काहे जॾहिं शायद मुझो यहूदी उठनी जॾहिं सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला मदीने में महबूब हुसैन रज़ी अल्लाह ताला ॾिसी मुस्कुराइंदा ओ हुसैन रज़ी अल्लाह ताला देख जॾहिं आओ व्यापार करे रहियो सौदो करे रहियो उठ जे बारे में जॾहिं केरु बि मौजूद न हो तो शायद कहिड़ी छड़ी कुर्बान आया सैयदना हुसैन जी शान मथा सैयदना हुसैन छा तो फरमाए सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा मुजागा अल्लाह नॾठोसी मुजागा तो फरमायो अल्लाह आहे हुसैन मनो अल्लाह आहे मुजागा कुरान नाज़िल थियो असां कुरान पढ़ियो न के नाज़िल कयो नॾठोसी मुजागा तो फरमायो कुरान आहे मुझे रब जो कलाम आहे ओ हुसैन किन सां मनो त कुरान आहे रब जो कलाम आहे हाणे हुसैन तो फरमाए मुजागा जॾहिं अल्लाह खे हाणे ॾिठे में वठोसी मुंहिंजा महबूब उन जॻह ते हुआसी न हुआसी मुंहिंजा आका मुंहिंजी हुसैन जी दिलि चयो मुंहिंजो महबूब सचो आहे सुभान अल्लाह शायदि ही छड़ी महबूब ने कहिड़ो ॾाढो दुनिया में हर जगह बस शाहिद महबूब फरमायो अज दिहाड़े खां वठी मुंहिंजो हुसैन दुनिया में इहो ई शख्स हिकिड़ो आहे जेको हिकु जगह ते हिकु माण्हू शाहिद हुजे मुंहिंजो हुसैन हिकु शाहिद ते ॿिनि ॼणनि जे बराबरि सुभान अल्लाह महबूब जो दाग महबूब जो सहाबा सां मोहब्बत ॾिसो उल्फत ॾिसो मुंहिंजा सहाबा जान सारा सहाबा महबूब त जान कुर्बान प्यारा मुसलमान असां महफिल में महफिल कहिड़ी आहे मदीने वारी असां छा वेठा आहियूं असां शान ॿुधण वेठा आहियूं महबूब जो शान ॿुधूं उहो मोमिन जी दिलि न आहे उहा दिलि कढी उछली छॾे जेकी महबूब जे ज़िक्र सां ख़ुशि न थियो मोमिन जी दिलि मोमिन दिलि उहा ई आहे महबूब जे ज़िक्र सां ख़ुशि थिए उहा मोमिन जी दिलि जो सुभान अल्लाह ॿुधायो दुनिया अॻियां ॿुधायो कोन थकियो आहे जो सुभान अल्लाह तव्हां जो हाफ़िज़ साहब थकी थकण वारी शइ असां में न आहे असांजा उस्ताद मोहतरम ई शान वारा आहिनि जंहिंजा अहिड़ा शागिर्द हूंदा उहे उस्ताद कहिड़ा सुभान अल्लाह प्यारा अज़ीज़ हाणे हलो सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला दरबार में वापस ओ सोना अबू हुरैरा ॿुधाए त महबूब जो शान छा आहे
महबूब कीअं आया दुनिया ते कॾहिं आया असां पर अल्लाह रब्बुल आलमीन महबूब जे नूर खे पैदा करे छॾियो छो त दलील बि तो मां सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा महबूब असां तोखे रहमतल लिल आलमीन बनाए करे पैदा न कयो मोकिलियो आहे ॼण त महबूब पैदा थियल महबूब जो नूर अॻ में ई मौजूद हो पर तव्हांजे गुमान में हुजे महबूब पहिरीं न असां चवंदा असांजो महबूब अव्वल बि आहे त महबूब असांजो ख़ातम नबी मुरसलीन बि आहे सुभान अल्लाह महबूब जो शान आहे रब ताला छा फरमायो वमा रसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन इन में भी राज रखना मता चो रहमतल लिल आलमीन बस रहमतल लिल आलमीन बन दिया रब ताला फरमायो रहमतल लिल आलमीन एक जान लाइन बजान लाइन रब ताला फरमायो मशरिक होवे मगरिब होवे आसमां होवे ज़मीन होवे तेरी आसमां होवे आसमां होवे तो आसमां होवे तो आसमां होवे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो रहमतल लिल आलमीन बनाए करे मोकलो असां भी इन चवंदा रहमतल लिल आलमीन की आए रब ताला फरमायो बाबा आलिम रखवा आओ पिता कंदे रखवा पिता कयो खुदा महबूब तू सबोला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह रब ताला फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खुदा महबूब तू रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह आओ रब्बिल आलमीन या खुदा महबूब तू रहमतल लिल आलमीन तू ही खुदा महबूब तरीक़े सां चवंदा सबसे शेर भी आए अकीदे वाली गाल भी आए अकीदे वाली गाल मुझे सुभान अल्लाह तआला भी आए अकीदे वालो शेर पर मुझे तो है सुभान अल्लाह तआला जो जमान सुभान अल्लाह अरे तो दे को चाहिए की दुआ ऐसा कि आका दे तरफ मेरे को दे सुभान अल्लाह हो रहमतल लिल आलमीन में का हयात जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जेकर महबूब हुजे हा न ज़मीन हुजे हा आसमान न फर्श हुजे हा न अर्श हुजे हा प्यारा मुसलमान खुद महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा वो जिब्रील अलैहि सलाम का पुत्र ए जिब्रील बुलाए तेरी उम्र के जो सुभान अल्लाह असां जे जा खास मेहमान अची विया हज़रत अल्लामा मौलाना हाफिज खुबैब रहमानी हुसैनी असां जे महफिल में जलवा को सीख पाए नारे तकबीर हाथ बुलंद करे नारे रिसालत नारे तकबीर नारे गाल मुकम्मल करे भाई गाल मुकम्मल करे सैयदना जिब्रील अलैहिस्सलाम का महबूब जिब्रील ने कबूल की उम्र की
जिब्रील अलैहिस्सलाम ने फरमाया ओ मुझे मुझे अमर के तैयार है खुदा महबूब मुझे तेरी खबर है आसमान पे होने से खुदा महबूब आसमान तेरे संदेश है सितारे हो 70,000 साल हो 70,000 साल कायम जीवेंगे उन सितारे के मुबारक प्यार थे वो सितारे मुझे महबूब ने फरमाया वो की खबर आ रही है वो सितारा मोहम्मद जो असानी खुशी में चमका है नूर वाला आया है सारे आलम में ये देखो बस उर्दू में याद करें अरबी के छड़ो हदीस के छड़ो उर्दू में याद करें तर्जुमा करे वनो इंशाअल्लाह मुख्तसर महफिल है साईं जन के मैं गुजारिश कई है असा मारो मैदान से तकड़ो भजन आया इंशाअल्लाह साईं जन अध कलाक वाइज कंदा के दिल में न सोचे तो देखो सो साईं कलाक में ता 1 कलाक में इंशाअल्लाह कलाक में महफिल इख्तिताम पे पेचंदी नखा बाद में वरी आओ निहायत शुक्रगुजार आया सदन मोहल्ले वारन जो जिन जानी ऐं माली जिन भी हिस्सो मिलायो अल्लाह रब्बुल आलमीन इन जुमे की भलारी रात पंज बारगाह में कबूल फरमाए तो सुभान अल्लाह देखो गुनाहगार शख्स जिम्मेवारी रात बहुत थींदो है तो अल्लाह रब्बुल आलमीन उनके भी बख्शिश है जो सुभान अल्लाह रब है जे करे ही मिलाद की महफिल न में को सियासी मकसद है नहीं असा जो को जाती है वो किंजो नालो को खयो है जिन जिन भी मदद कई है तो सुभान अल्लाह किंजो जाती नालो न खयो है मो भी सही क्लियर कयो है समझिया दा अल्लाह रब्बुल आलमीन उनके पर्दे में रखी अल्लाह रब्बुल आलमीन उनका हर मकसद नेक तमन्नाओं नेक हाजतों पूरी करे जो सुभान अल्लाह ए अल्लाह रब्बुल आलमीन असा मोहल्ले वाला में असा कोठ वाला में असा शहर वाला में ए असा कुल मुसलमानन में इन मिलाद जे करे मोहब्बत कायम दायम है ॾिसो गद थे आयो
को केड़े कबीले सा को केड़े कबीले सा को केड़े कबीले सा पर असीं के मकसद लाए गॾु थिया महबूब जे मिलाद के जे महबूब जे मिलाद जे मकसद लाए गॾु थिया आहियूं इहा ई हिकु शइ आहे इहा ई मोहब्बत आहे इहा ई उल्फत आहे जेकी असांखे गॾु कंदी जो सुभान इन करे ऐं वरी बि चवां थो अल्लाह रब्बुल आलमीन जिन बि में माली हिस्सो मिलायो ऐं सिर्फ़ दिल जो कुटको न कजो त मानी बची वई या जेको सो मानी ज़ाया थी वई न मानी ज़ाया न थींदी या मानी वरी बि माक़ूल खाईंदियूं जीत जोड़ा खाईंदा तव्हांखे ख़बर आहे जॾहिं इंसान फसल ॿिज विझंदो आहे न ज़मीन में ॿिज विझंदो आहे उन ॿिज मां जीत जीवड़ा सभु खाईंदा आहिनि ऐं उन खां बाद में जेकी गरम थियो नारे हैदरी मता शब्द न मञण वारा आहिनि मता शब्द न मञण वारा आहिनि मञण वारा आहिनि हा हींअर चओ त भाई में गिणण लाइ तयार आहिनि उले में न भाई में गिणण लाइ तयार आहिनि जो सुभान अल्लाह नारे हैदरी اللهم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني اللهم صل يا فتاح رحمتك يا غير الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ورفعنا لك ذكرك صدق الله العلي العظيم وبلغنا على رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين जोड़े जोड़ जहान दी जदे जोड़ी आई सुभान अल्लाह खास कल्बे मोहम्मद मुताई कलमों ते करीम थे जितो चाई अना मौला तव अंत महबूबी उताई कोई लिखी बिनाई बई जहान सैयद हो जत सब जान पर मर्द मजन है करो जत सब जान पर मर्द मजन है करो हशर वेल हिसाब में पुनलगी तो पहलवान उत छचंदो सारो जान और ये एहसान से अंदर सलात के बाद स्टेज पे
हजरत अल्लामा मौलाना बोले गुलाम मुर्तज़ा रहमानी हुसैनी साहब ऐं असांजो प्यारो दोस्त हजरत अल्लामा मौलाना हाफिज़ शोएब रहमानी साहब ऐं मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे ख़बर आहे त असां अॼु हिते तुंहिंजे मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशी में गॾु थिया आहियूं। बोले गुलाम मुर्तज़ा रहमानी हुसैनी साहब जी कोशिश ऐं काविशनि सां प्रोग्राम रखियो वियो आहे। जिन दोस्तनि हिन प्रोग्राम में हिसो वरितो दुआ इहा ई आहे त अल्लाह ताला हिन पाक महबूब जी ख़ुशी जे सदके अल्लाह उनजी रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह मूंखां अॻु में फाज़िल नौजवान हाफ़िज़ साहब सुहिणे अंदाज़ सां ख़िताब फरमायो। असां बि नालो लिखाइण जे लाइ हिते हाज़िर थिया आहियूं। छाजे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा जो त शान खुटण जो आहे ई कोन्हे। कंहिंखे ताक़त आहे न मुंहिंजे मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान खे बयान करे वरी को घुटाए सघे। मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान आलिम आया, मुफ्ती आया, काज़ी आया, बयान करे विया, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे मुकम्मल बयान न करे सघिया। मुंहिंजे मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान वॾो आहे। रगोल मोहब्बत वारनि में नालो लिखाइण जे लाइ असां हिते शरीक थिया आहियूं। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं मिस्र जी बाज़ार में आंदो वियो हो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ माण्हू हीरा जवाहिर मोती खणी आया हुआ। एक पासे एक बुढ़ी औरत ही जेकी सुत खपाईंदी हुई, उहा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ आई। एक नौजवान फरमायो, भाई साहबा तोखे ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जी क़ीमत केतिरी आहे जो तूं सुत खणी यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ आई? माई साहबा जी जवाब दा कुर्बान वञा। माई साहबा फरमायो, नौजवान मूंखे भी ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद नथी करे सघां, पर जॾहिं क़यामत जो ॾियारो क़ाइम थींदो अल्लाह मलाइका खे फरमाईंदो त यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़रीदारनि जी लिस्ट आणे ॾियो। जे उन ख़रीदारनि में मुर्गी जो नालो निकिरी आयो त मेरा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो शान वॾो आहे, बयान ॾिठो थिए, पर जे क़यामत जे ॾियारे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि में आशिक़नि में नालो निकिरी आयो त मेरा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह। हाणे अर्ज़ इहो ई आहे जो साईं तव्हां चयो त हिकु ॿ प्रोग्राम मुख़्तसर करे आया। सलात झूमी झूमी पढ़ो त आयत तर्जुमे कुझु मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं हिकु ॿ जेको साईं मूंखे हुकुम कयो उनजी तमील कंदे इंशाअल्लाह मुख़्तसर टाइम में जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। 8 बजे का प्रोग्राम वाले को पर अञा कोन घर में थिया वो जा लाउड में हाल न आहे, जा खतीबन में हाल न आहे, जा हवा में हाल कोने ॻाल्हि हिकिड़ी थी सलाह झूमी झूमी पढ़ो न। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने पाक में के वणन जो शौक़ आहे। सुभान अल्लाह। सब आशिक़
साईं जे नाले तो अल्लाह सभिन के हाज़िर नसीब फरमाए तो आऊं जेको पढ़ाणो साईं जे नाले ते रसूलुल्लाह रोज़े जो रसूलुल्लाह रोज़े जो दिया दरगाह मदीने में चले थी दिल कर दो हो जा मेहमान मदीने में रसूलुल्लाह रोज़े जो रसूलुल्लाह रोज़े जो दिया दरगाह मदीने में चले थी दिल कर दो हो जा मेहमान मदीने अल्लाह ताला ने रात मगर गौर फरमायो मुझा महबूब असा तुझे खातिर तुझे जिक्र के बुलंद कयो कि अल्लाह मुझे हबीब के शान के बुलंद कयो लिखण वारो तफसीर मुर्तबी वारो रिवायत करण वारो हजरत इब्ने अब्बास फरमाइन का अल्लाह ताला ने रात मगर गौर फरमायो मुझा महबूब जिते वो अल्लाह को जिक्र होने मुस्तफा को भी जिक्र होने जुम्मे के खुतबे में वो अल्लाह के जिक्र सागर तो मुस्तफा को भी जिक्र होने निकाह के खुतबे में वो अल्लाह के जिक्र सागर तो मुस्तफा को भी जिक्र होने जिते जिते वो अल्लाह को जिक्र होने तो मुस्तफा को भी जिक्र होगा मुरादा होगा नमाज मानो रब की राज़ी करने लायक अदा कर दूंगा रब का होगा उन नमाज में देसाई तो मुझे महबूब ते पढ़ना मारब उनसे मारब उनकी नमाज कबूल फरमाई बस मुरादा होगा जिते वो अल्लाह को जिक्र होगा तो मुस्तफा को जिक्र होगा शासा फरमाए तो छोड़े छोड़ जा
खातिर तुझे जिक्र के बुलंद कर के ताकत आए मुझे मुस्तफा की शान की केर घटाए सके। मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा जो सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा जने दुनिया में तशरीफ फरमा थियो हजरत ईसा अलैहिस्सलाम का पोया तुझे मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताई सादा 500 साल जो इन जे विच में को नबी न हो। मानू गुमराह थी वया मानू बुतन जा पूजारी पाए के पूजन लगा वणन के सजदा करण लगा मानू गुमराह थी वया हिदायत का खाली थी वया। वो अल्लाह ताला जी जात बाबरकात पंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर के दुनिया जे तख्ते ते मोकलियो। वो नूर एडो चमकियो जो सजो जग जहान रोशनाई मुनव्वर थी वयो। सुभान अल्लाह। मुश्किल में रास्ते आसान हो गए दुश्मन भी देख के हैरान रह गए। जब रखा मेरे मुस्तफा ने दुनिया में कदम तो पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए। मुझे मर्दो दुनिया जे तख्ते ते आया सॼो जग जहान रोशन ऐं मुनव्वर थी वियो। पोइ उन महबूब जी खुशी मल्हाइजे या न मल्हाइजे। अल्लाह ने कुरान में फरमाए कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह ताला ने रात का दरबार फरमायो खुदा महबूबा मुझे उम्मत के जो तजरे अल्लाह को फज़ल अल्लाह की रहमत मिले तो खूब खुशू मलायो जेको तमाम संग दौलत माल मिल के गद करे रखिया उनका ये खुशी मलायण फलिया। फरमाए तो खुशू मलायो जड़े अल्लाह जो फज़ल ऐं रहमत मिले। पाण सवाल तव्हां का है तो मुस्तफा अल्लाह जो फज़ल आहे या न आहे अल्लाह जी रहमत आहे या न खुशू मलाइण खपनि या न। खुशू मलायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुखन लगा करता जान मकने जायो। झूमी झूमी भेजा दुखन बुलावा लाथा हुए पढ़न वगी ध्यान पढ़। खुशू मलाया मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुखन लगा करता जान मकने जायो। खुशू मलाया मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुखन लगा करता जान मकने जायो। जो सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो मुस्तफा जड़ी दुनिया जे तख्ते ते आयो सभी खुशी मनाई बल्कि ही मिलाद असांजी इजाद हो। खुद रब्बुल आलमीन पाण पंहिंजे पाक महबूब जो मिलाद मनायो। सुभान अल्लाह। कीअं अल खसाइस अल कुबरा इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में लिखनि था
अल्लाह ताला की ज़ात का बरकत जिब्रील अलैहिस्सलाम के फरमाया जिब्रील मुझे महबूब जी आमदा मारा बुआ तो बंद के गिराई को के गिराई दो मुझे मौला केरी तो बंद गिराई अल्लाह फरमायो अज़्ज़नल्लाहु ताला तिल्का सनत लिनिसा दुनिया अय्यहना ज़ुकूरन करामतन लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और जिब्रील मक्के अरब नगरी में मानू में रवाज जिते न्याणी जपन जापन और जीरे जीरे कब्रन में पूरे शरीदा है मुझे महबूब जी आमद की खुशिया बता का मां गमज़दा थे परेशान थे मुझे महबूब जी खुशी में केर परेशान न थे वो रब के हुक्म सा मुस्तफा के सदके देखे भी औरत हमल साइन सबिल के टुकड़ा भरवा बुलसावारा बैठा है साईं बयान अल्हम्दुलिल्लाह के 4 महीने में फारिग थी गई अल्हम्दुलिल्लाह पूछा करे जो ये हदीस मौजूद आहे अल्लाह पाक पंहिंजे महबूब जी आमद की खुशी मल्हाई वो असां खे खुशी मल्हाइण खपे ए झंडा पाणण लाइ जेके असांखे अलाए छा 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 सीरत हलबिया वारो लिखे तो अल खसाइस कुबरा वारो भी लिखे तो सीरत नबविया वारो भी लिखे तो अम्मा आमना थी फरमाए जने मुस्तफा जी आमन जो वक्त में जो आयो तो जिब्रील अलैहिस्सलाम जे हथ में टे झंडा हुआ जो सुभान अल्लाह वो अलम बिल मशरिक एकरो झंडो मशरक में लगाई वो अलम बिल मगरिब जो झंडो मगरिब में लगाई वो अलम अला सारल काबते जो झंडो बैतुल्लाह की छत के मथा लगाई जिब्रील झंडा केड़ी खुशी में तो लगाई सुभान अल्लाह सारे जगत जानवर जग सार थीरा मोहम्मद अजीब तेरा पार थीरा सारे जगत जानवर जग सार थीरा मोहम्मद अजीब तेरा पार थीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ी मुस्तफा जी रहमत की गाल करे वो दुआ है सलाद पढ़ो हिकड़ी गाल करे आन लगा पोया हिकड़ी मिसरा से सही पीर ज़ैनुल आबिदीन जी पढ़ंदो लगा पोया दुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या किताब लिखन था तो ईद जो ॾियारो तुझो मुझो आका मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह ते तरफ वञी रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रस्ते में ॾिसनि त हिकिड़ो नंढड़ो ॿार जेको जेकी गोद ॿधी पई आहे मिटीअ सां रांदि खेॾी रहियो आहे मुझे मुस्तफा फरमाए नंढड़ा तू खबर बना तो के खबर नाए जा अर्ज़ के या रसूल अल्लाह तू खबर आ मुझे मुस्तफा फरमाए तू कपड़ा नाए तू सामान नाए जा अर्ज़ के
या रसूल अल्लाह तो सब सामान मुझे हबीब ने फरमाया पूछो मैं हालत में भी जुआ अर्ज किया या रसूल अल्लाह हुजूर साल मुझे अम्मा दे मुझे अम्मा मुझे बेचारे से तैयार करती हुई सुनो गुजरी हुई बाबू मम्मी माँ खावती या रसूल अल्लाह सालमा यतीमा मुझे अम्मा बिनाए मुझे बाबू बिनाए मुझे पाक महबूब के जुड़े नजरे लच गया मुझे पाक महबूब जे अखियां लुट जारी थी बनाया मुझे पाक महबूब उन अखियां फरल बार में भाग थी फरमायो ओ नजरा जिंजी अम्मा हो गया अम्मा आयशा सिद्दीका जिंजी भेड़ आए भेड़ खातूने जन्नता मेरा भाई आए उनका भाई हसनैन करीमैन आए परेशान उन यतीम के कटे दौलत खाने बची आया मोहम्मद मां आयशा सिद्दीका को फरमाया ओ आयशा इन बार के चारे से चारे तैयार कर यतीमा माहिन के ईदगाह रखी बस मुझे मुस्तफा फरमाया ओ आयशा अठका बाद में तो अम्मा आई माहिन के बाबू आया जरे बेचारे से सारे तैयार किया मुझे मुस्तफा बाबा वठी तरफ नजर पया मदीने जा प्यार ऐलान किया ओ अदा यतीम तेरी मेहरबानी की थिया ओ नंढो कोई यकीन ज़बाने हाल सां कवे सारे जगत जान जन सारथिया मोहम्मद हकीम तेरा पार थिया सारे जगत जान जन सारथिया मोहम्मद हकीम मुस्तफा जी सदके तेरा पार थिया या न ऐं मुंहिंजो अक़ीदो आहे जिते मुस्तफा जो मीलाद थींदो आहे मुस्तफा उते जलवा फरोज़ थींदा लख मुबारक मौत दो सहमत सुरहारा पहिए मीलाद में आयो मोहम्मद पारा लख मुबारक मौत दो सहमत सुरहारा पहिए मीलाद में आयो मोहम्मद पारा सलात साईं ज़ैनुल आबिदीन मिसरा पढ़ी रहा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह रात जो सर पर
घटियो तो याद अचन दुनिया न थियो अचन सुभान अल्लाह रात जो मुख से सर याद को हर इंतहा के बाद ज़ाती नबी बुलंद है, ज़ाती जला के बाद मैं दुनिया में हर एक को मानता हूँ मगर मुस्तफा की बात। अस्सलाम वालेकुम। Yeah.
السلام عليك يا خاتم النبيين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم يا شافي الأمراض اللهم يا دافي البليات اللهم يا قاضي الحاجات اللهم يا حل المشكلات या रब करीम जेको बि तुंहिंजे हबीब ऐं तुंहिंजो ज़िक्र कयोसीं हमद नात तिलावत कलाम पाक वाइज़ नसीहत जेकी थी या रब करीम बनता में जो सवाब आले सलात व सलाम के बारगाह में कबूल फरमा या रब करीम ये तुंहिंजा नेक बंदा बिना के लालच मकसद जे तुंहिंजा मुला तुंहिंजे हबीब जो ज़िक्र समात करण आया या रब करीम इन्हनि माली जानी ताम कयो या रब करीम या रब करीम हेड़ी नूरानी इरफानी कुरानी महफिल हर साल इन्हनि मोहल्ले वारनि खे मुनाक़द करण जी तौफ़ीक़ या रब करीम जे रोज़ी में रिज़्क़ में बच्चन में घर में कारोबार में बरकत या रब करीम इन मोहल्ले जे मथा जेकियूं बि परेशानियूं आहिनि मुसीबतूं आहिनि अलामतूं आहिनि शामतूं आहिनि सभु दूर फरमा इन मोहल्ले वारनि खे पाण में मुहबत अता या रब करीम इन्हनि खे इत्तेहाद नदी अता फरमा दिलनि जे अंदर मामूली मामूली ॻाल्हि तां नफ़रतूं या रब करीम हू सभु ख़तम फरमा या रब करीम इन्हनि खे सचो पक्को पंहिंजो ग़ुलाम बणा या रब करीम इन्हनि खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या रब करीम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा या रब करीम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सचो पक्को आशिक़ बणा या रब करीम इन्हनि खे अहले बैत सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमा सहाबा जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फरमा या रब करीम नंढड़ मासूम बच्चन खे कुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या रब करीम जेको भी मोहल्ले में ॻोठ में इलाइक़े में या रब करीम कुरान जी तिलावत आम करे रहियो आहे या रब करीम कुरान पढ़ी रहिया आहिनि बच्चा मुंहिंजा मौला उन्हनि खे कामयाब कामरानी अता फरमा या रब करीम कंहिंजा नाला खणा या रब करीम तूं हर राज़ खां वाक़िफ़ आहीं तूं अलम नशर सूरत नाज़िल करण वारो आहीं या रब करीम तूं हर सीने जे राज़ खां वाक़िफ़ आहीं या रब करीम जंहिं जहिड़ी नियत सां या रब करीम हिन महफ़िल में ताउन कयो उन्हनि जूं सभु नियतूं मुरादूं पूरियूं फरमा या रब करीम अल्लाह रब्बुल आलमीन हिन मोहल्ले वारनि खे हमेशह आबाद या रब करीम जेका भी हिन मोहल्ले में वफ़ात पाए या रब करीम इन सभिनी खे जन्नत साईं नूर अली जी घरवारी वफ़ात कई या रब करीम उनखे जन्नत या रब करीम जेका भी महफिल में जंहिंजा भी माइट अज़ीज़ अकारिब अहबाब फ़ौत थिया मुंहिंजा मौला उन सभिनी खे जन्नत या रब करीम जमाल जेको फ़ौत थियो मुंहिंजा मौला उनखे भी जन्नत या रब करीम जेका भी उनजा अज़ीज़ अकारिब माइट दोस्त अहबाब दुनिया में पर्दो करे आहिनि मुंहिंजा मौला मोहल्ले वारनि जा सभिनी खे जन्नत या रब करीम इन कलारी जुमे जी रात जे सदके मुंहिंजा मौला या रब करीम इन रोज़ी में रिज़्क़ में बच्चन में घर में कारोबार में बरकत या रब करीम जेका ना औलाद आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे नेक औलाद सालिह या रब करीम जेका बच्चा आहिनि उन्हनि खे फरमाबरदार या रब करीम उन्हनि खे उनजो नेकोकार या रब करीम जेका भी महफिल में हाज़िर आहिनि हथड़ा खणी तोखे मुंहिंजा मौला वधाए रहिया आहिनि तुंहिंजी रज़ा में राज़ी आहिनि या रब करीम उन्हनि जी मुरादूं पूरियूं या रब करीम असां खां उहो कमु करा जंहिंमें तूं तुंहिंजो हबीब राज़ी तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा اللهم صل على سيدنا سيدنا محمد وبارك وسلم عليه برحمتك يا ارحم الراحمين آمين.